सांगड़ जो इलाइक़ो मुखी ढंढ जे करे बि मशहूरु आहे। मुखी ढंढ खे सिंध जा मुहक़िक़ गोरीलनि जी ढंढ करार ॾियनि था। मुहक़िक़नि मूजिबि सिंध में 3 ढंढूं घणियूं मशहूरु हूंदियूं हुयूं, जिन में मंछर, कींझर ऐं मखी ढंढ शामिल हुयूं। हूअं त हिन इलाइक़े में ढंढुनि जो को काथो न हूंदो हो, पर मखी वरी बि मखी हुई, जिते सिंध जा गोरीला धारियुनि ख़िलाफ़ मज़ाहिमत कंदे नज़र ईंदा हुआ ऐं संदन बहादुरी ऐं दिलेरी जा चर्चा वरी दुनिया में ॿुधबा हुआ। सांगड़ में अॼु न उहा मखी ढंढ आहे ऐं न वरी मखी ॿेलो। बसि हिते हाणे का शइ नज़र अचे थी त उहा चकनि जी सूरत में ठहियल शहर ऐं उन्हनि जे भरिसां लोढ़नि जी पनाह में मौजूदु कुझु वसंदियूं। सांगड़ जे चकनि जिते हिन इलाइक़े जे असुल चहिरे खे बिगाड़ियो आहे, उते ई उन्हनि मख़सूस वसंदनि मतभेद जा नवां नमूना बि पेश कया आहिनि। मखी ढंढ उहा गोरीला वारफेयर जी जंग हुई, उहा जवाननि जी जंग हुई, उहा तलवारनि जी जंग हुई, नेज़नि ऐं हथनि जे हिन जे जंग हुई, उहा ॼण सिर ते रखी वढ़ण जी जंग हुई, घोड़े सवारनि जी जंग हुई। ईअं सम्झो ढंढ हुई जो ॼण चौधारी ॼण उहे जवान हुआ, सिलसिलो यको ॻंढियो थो नज़र अचे। छाकाणि त उते गोरीला वारफेयर्स जीअं ॾिसो असांखे नज़र थो अचे दौर ही ताज़ो 1943 वारो जंग वॾी चालू आहे, महाभारी लड़ाई। हिते बि जेको आहे सो असांजी अंग्रेज़नि जी जंग जारी आहे मखीअ ढंढ वारे इलाइक़े में। मखीअ ढंढ में जो ईअं माण्हू सिंधी गोरीला बंदूकूं तलवारूं खणी निकिरंदा हुआ ऐं वेहंदा हुआ ऐं राति जो ओचितो वञी अंग्रेज़नि जे हमराह ऐं उन्हनि जे लश्कर ते हमिलो कंदा हुआ त अंग्रेज़नि जा हौसला बाख़्त थी वेंदा हुआ त किथां आया, कीअं गुम थी विया, ऐं वरी हिननि खां लभंदा बि कोन हुआ। धकु हणी निकिरी विया। गोरील फार जो इहो आहे त धकु हणी घातू वांगुरु वरी निकिरी हलिया वञो, धकु हणी वरी लिकी हलिया वञो। छाकाणि त ही गोरीला वारफेयर जो इलाइक़ा आहिनि, ओपन आहिनि, जाबलू इलाइक़ा न आहिनि। माण्हू वेढ़ाक जो तहफ़ुज़ कोन्हे, तंहिंजे करे जेकॾहिं दुश्मन तमामु घणे अंदाज़ में आहे, घणी तइदाद में आहे, त आउं अकेलो वञी तव्हां अकेलो वञी झटिको हणी तंबुनि खे बाहि ॾेई तीली ॾेई हिकदमि लिकी वञी ढंढ में पओ ऐं ढंढ में पोइ उन्हनि जा दुश्मन जा पीउ बि असांखे ॻोल्हे कोन सघंदा हुआ। इहो असांखे मैसी कानस जे ज़माने में नज़र अचे थो, जीअं सिकंदर जे ख़िलाफ़ु गोरीला जंग जी इब्तिदा कई। उहो पंहिंजे वक़्त जो शहनशाह हो, मैसी कानस पंहिंजे वक़्त जो शहनशाह हो, पर सिंध जे ख़ातिर हुन जंग में वेही कैपिटल क़ाइमु कई, आर्ज़ी क़ाइमु कई, ऐं सॼी जेका आहे मैनेजमेंट गोरीला वारफेयर जो जंग मां हलंदो हो। ऐं सिकंदर सां ख़ूब चोटूं खाधाई। पोइ नेठि जेके गद्दार हुन सां कढा, पोरस जहिड़ा, सासी गुप्ता जहिड़ा, अभ्यस राय जहिड़ा, नंद जहिड़ा, राजा नंद जहिड़ा, हुननि खे गिरफ़्तार करे सिकंदर जे आॾो पेश कई वियो। उन आण कान मञी, चई बाबा हिनखे फांसी ॾियो। पोइ उन मुहबत सिंध जे मुहबत जे सो सिंध जे मुहबत जे इश्क जे ॾोह में असांजा हालत अहिड़ी